राय तरमीम जल्दबाज़ी सां न पर मुशावरत सां कई वञे। नासिर सिरशाद इहो चवणु आहे आइन में अहिड़ी तरमीम जी ज़रूरत न हूंदी आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त जंहिंसां मुल्क ऐं क़ौम जी बहितरी थिए त पोइ ईअं करणु घुरिजे। जेका बि आइनी तरमीम हुजे उहा इतफ़ाक़ राय सां अचणु घुरिजे। पीपल्स पार्टी अदालत जे हवाले सां ॻाल्हि करे रही आहे। सभिनी खे उन में हिसो वठणु घुरिजे। इहो जमहूरियत जो हुस्न आहे। जंहिं ते अपोज़िशन जो एतिराज़ हुजे उनखे कढी सघिजे थो। सूबाई वज़ीर नासिर सिरशाद जो चवणु आहे त बहितर आहे त तरमीम जल्दबाज़ी सां न पर मुशावरत सां कई वञे। आइन में अहिड़े तरमीम जी ज़रूरत हूंदी आहे जंहिंसां मुल्क ऐं क़ौम जी बहितरी थिए त पोइ ईअं करणु घुरिजे। जेका बि आइनी तरमीम हुजे उहा इतफ़ाक़ राय सां अचणु घुरिजे। पीपल्स पार्टी अदालत जे हवाले सां ॻाल्हि करे रही आहे। सभिनी खे उन में हिसो वठणु घुरिजे। इहो जमहूरियत जो हुस्न आहे। जंहिं ते अपोज़िशन जो एतिराज़ हुजे उनखे कढी सघिजे थो। अहम ख़बर आहे सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त बहितर आहे त तरमीम जल्दबाज़ी सां न पर मुशावरत सां कई वञे।